नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त गोटकी मां खबर ईंदाणु पीपल्स पार्टी अगवान लुंड बिरादरी जे चीफ सरदार फयाज अली खान लुंड चयो है त पीपी अवामी ऐं जमहूरी पार्टी है जेका अवाम जे मसइलनि खे हल करण लाइ संजीदा ऐं हंगामी बुनियादुनि ते कम पिण करे रही है। पीटीआई हुकूमत मुकम्मल तौर ते नाकाम थी वई है। पंहिंजे 3 सालनि जे दौर में माण्हुनि खे महांगाई गुर्बत ऐं बेरोज़गारी खां सवाइ कुझु बि नाहे ॾिनो। अहिड़नि ख्यालनि जो हिन इज़हार पीपी ज़िले घोटकी जे नायब सदर सुखदेव असरदास हेमनानी जी रिहाइशगाह ते मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे कयो। चीफ सरदार फयाज अली खान लुंड वधीक चयो त सिंध जी तरक़ी में सभ खां वॾी रुकावट पीटीआई आहे। पीटीआई वारा नथा चाहिनि त सिंध तरक़ी करे। हिन चयो त पीपी अवामी ख़िदमत ते यकीन रखे थी। पीपी हमेशा माण्हुनि खे रोज़गार ॾिनो आहे जॾहिं त मौजूदा हुकूमत 3 सालनि दौरान अवाम जी बहितरी लाइ टके जो कम नाहे कयो। वफ़ाक़ी हुकूमत जी मुदाख़लत बावजूद आज़ाद कश्मीर जी इलेक्शन में पीपी 11 सीटुनि ते कामयाबी माणे साबित कयो आहे त जबर ॾाढ वसीले पीपी खे ख़त्म नथो करे सघिजे। हिन चयो त 3 सालनि दौरान पीटीआई इल्ज़ामनि वारी सियासत करे रही आहे। हिन चयो त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे मिशन खे कामयाब बणाइण लाइ जदोजहद करे रहियो आहियां। उन मौक़े ते अब्दुल मजीद इलाको सलीमुल्लाह खान कलोड़ मोहम्मद इस्माइल दांदो बगन खान कलादी दिलीप कुमार ज्ञानचंद अकबर अली दायो समेत ॿिया पार्टी कारकुन मौजूद हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।